कराची में पुलिस सिंध रवादारी मार्च से कड़की पई तशद्दुद केतरनी कारकुनन जा कपड़ा लीड़ू औरतुन समेत 100 माण्हू गिरफ्तार। जामी चांडियो सिंधु नवाज घांगरो बख्शल थल्लो आलिया बख्शल मुर्क मनान चांडियो सोरठ सिंधु रुमायसा जामी चांडियो रुखसाना हालीपोटो फोजिया नूनारी सेफ समेजो वकार मल्ला ऐं ॿिया शामिल। जामी चांडिया ऐं सिंधु नवाज घांगरो समेत गिरफ्तार अक्सर माण्हुनि खे आज़ाद कयो वियो। पुलिस सिंध रवादारी मार्च रोकण लाइ 3 तलवार खां प्रेस क्लब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर लॻाए सील करे छॾिया हुआ। हैदराबाद में बि छापा हड़ी जिस्म अगवार डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं जिस्म सरबराह रियाज़ चांडिये खे बि गिरफ़्तार कयो वियो। सिंध रवादारी मार्च ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जे ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची में पुलिस कलम 144 जी भनकड़ी ते गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। जिन माण्हुनि कानून पंहिंजे हथ में खयो उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। कानून जी भनकड़ी कंदड़नि जे ख़िलाफ़ बिना के रंग नस्ल ऐं मज़हबी फ़र्क़ जे कार्रवाई कई वेंदी। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो बयान संदसि चवण आहे त सहाफ़ियुनि ते तशद्दुद वारे मामले जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। सहाफ़ियुनि खे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ अहलकारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। 73 जो आइन बहाल करण में 3 साल लॻा। असां कॾहिं बि आमरन ऐं जजिस जिया पंहिंजी मर्ज़ी सां आइन में तरमीम न कंदा आहियूं। जस्टिस दुराब पटेल बि आइनी अदालत जे तसवुर सां मुतफ़िक़ हो। संदसि तजुर्बे साबित कयो त आइनी अदालत पाकिस्तान जी ज़रूरत हुई। आइनी इर्तिका मंशूर ऐं मीसा खे जमहूरियत लाइ असांजो अज़म हिकु जहिड़ो रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान संदसि चवण आहे त 26 तरमीम जल्दबाज़ी में न पई कई वञे। आइनी तरमीम काफ़ी वक़्तु पहिरीं थियणु घुरिजे हा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुस्लिम लीग नून जे सरबराह नवाज़ शरीफ सां फ़ोन ते राब्तो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आइनी तरमीमुनि बाबति JUI सां थियल अॻभराई जे हवाले सां आगाही। टेलीफोनिक राब्ते जे दौरान मुल्क जी मजमूई सियासी सूरत-ए-हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। शंघाई सहकार तंज़ीम जो 23हों सरबराही इजलास 15 ऐं 16 अक्टूबर ते इस्लामाबाद में थींदो। समूरियूं तयारियूं मुकमल परॾेही वफ़दनि जी पाकिस्तान आमद जो सिलसिलो शुरू थी वियो। भारत जो 4 रुकनी सरकारी वफ़द ऐं रूस जो 76 रुकनी वफ़द इस्लामाबाद पहुची वियो। चीन जो 15 रुकनी, किर्गिस्तान जो 4 ऐं ईरान जो 2 रुकनी वफ़द बि इस्लामाबाद पहुतल। शंघाई सहकार तंज़ीम जा 7 नुमाइंदा बि पहुची चुका। परॾेही खाते जी तर्जुमान मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास जी सदारत कंदो। इजलास में चीन, रूस, बेलारूस, काज़ाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान जा वज़ीर आज़म शिरकत कंदा। ईरान जो नायब सदर ऐं भारत जो परॾेही वज़ीर इजलास में शिरकत कंदो। इजलास में मईशियत, वापार ऐं माहौलियात ते वीचारियो वेंदो। समाजी ऐं सक़ाफ़ती राब्तनि जे शोबनि में जारी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। वज़ीर आज़म साइड लाइन ते मुख़्तलिफ़ आलमी अॻवाड़नि सां मुलाक़ातूं बि कंदो। शंघाई सहकार तंज़ीम जे सरबराही इजलास में शिरकत लाइ चीन जो वज़ीर आज़म ली क्योंग 4 ॾींहं जे दौरे ते सुभाणे पाकिस्तान पहुचंदो। चीनी वज़ीर आज़म 17 अक्टूबर ताईं पाकिस्तान में तरसंदो। चीनी वज़ीर आज़म सां वापार, परॾेही, क़ौमी तरक़ी ऐं सुधारा कमीशन जा वज़ीर बि गॾु हूंदा। ली क्योंग ऐं शहबाज शरीफ विच में वफ़दनि जी सतह ते सीपेक, मुआशी सहकार ऐं ॿितरफ़े वापार ते ॻाल्हियूं थींदियूं। मुलाक़ात में ख़िते ऐं आलमी सतह ते बि ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। चीनी वज़ीर आज़म सदर आसिफ अली ज़रदारी, पार्लियामानी लीडर्स ऐं आला अस्करी क़यादत सां बि मिलंदो। PTI 15 अक्टूबर ते इस्लामाबाद में एलानियल एहतजाज मुलतवी करण पार्टी जे बानी सां मुलाक़ात कराइण सां मशरूत करे छॾियो। 14 अक्टूबर ताईं PTI बानी सां मुलाक़ात जी सूरत में एहतजाज मुलतवी कयो वेंदो। तहरीक इंसाफ़ जी कोर कमेटी जो फ़ैसिलो PTI बानी सां मुलाक़ात न कराइण जी सूरत में 15 अक्टूबर ते भरपूर एहतजाज करण जो ऐलान। हिकु सियासी पार्टी एहतजाज जो सॾु ॾेई SCO इजलास खे सबूतात करण जी कोशिशुनि में रुधल आहे। PTI मुल्की मुफ़ादनि जे लाइ 15 अक्टूबर ते एहतजाज जो सॾु वापसि वठे। क़ौमी अहमियत जे इवेंट जे मौक़े ते एहतजाज हाकारी पैगाम न आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवण आहे त पाकिस्तान SCO सरबराही इजलास में शिरकत कंदड़नि जी आजिया लाइ तयारु आहे। केतिरनि ई सालनि खां पोइ पाकिस्तान आलमी इवेंट जी मेज़बानी करे पियो। शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास जी मेज़बानी शानदार नमूने सां सरअंजाम ॾिनी वेंदी।
जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान जो PTI अगवार असद केसर सां फ़ोन ते राब्तो SCO सरबराही इजलास खे नज़र में रखंदे 15 अक्टूबर ते ऐलानियल एहतजाज मुलतवी करण की अपील। मौलाना फजल रहमान एहतजाज मुलतवी करण की दरख्वास्त कई है। असद केसर जो चवड़ा है तो मौलाना फजल रहमान सां टेलीफोन ते राब्ते के दौरान आइनी तरमीमुनि के हवाले सां भी सलाह मशवरा थिया। PTI बानी इसराइल गठजोड़ शिंघाई सरकार तंजीम की कॉन्फ्रेंस के सबूताज करण लाइ सरगर्म है। PTI बानी पाकिस्तान में सियासत न पर यहूदी मुफादन के तहफ़ुज़ लाइ कम कर रहो है। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो बयान संदस चवड़ा है तो PTI बानी जा तिल अबीब सां राब्ता मुल्क दुश्मन कुवतुन तरफा SCO के सबूताज करण की कोशिशुन जो हिस्सो आहिन। PTI और इसराइल जो गठजोड़ पाकिस्तान की कौमी मुफादन ते सौदेबाज़ी है। माज़ी में भी PTI बानी पाक चीन दोस्ती के नुकसान पहुंचाने लाइ चीनी सदर के दौरे के सबूताज करण की साजिश जो हिस्सो रहो। PTI जो अहम पॉलिसी सलाहकार इसराइल में वेठल है जेको पाकिस्तान के कमज़ोर करण लाइ सरगर्म है। PTI के तिल अवीव मां पॉलिसियूं हिदायतूं और हिमायत मिली रही है। PTI मुल्क खातर पंहिंजो सियासी एहतजाज मुलतवी करे SCO इजलास के मौके ते सियासी मुफादन का मथा उथी मुल्की वकार बाबत सोचणो पवंदो। शिंघाई सरकार तंजीम के इजलास की मेज़बानी कौम लाइ एजाज़ है। PTI के मुल्की वकार खातर कुछ ॾींहं ख़ामोश थी विहण घुर्जे। इन सां सियासत ख़त्म न थी वेंदी। सिंध के तवनाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो बयान। असांजी सियासत और शिकायतूं मुल्क के वकार और सालमियत का मथे नाहिन। PTI जो 15 अक्टूबर के एहतजाज जो ऐलान मुल्क के मुफाद में ना है। PTI जमहूरियत जो नालो पाकिस्तान के नुकसान पहुंचाने लाइ इस्तेमाल कर रहो है। सियासत सां इख्तिलाफ नाहिन। एहतजाज सियासत जो हिस्सो है। पाकिस्तान जो मुआशी मसलो कंहिं खां लिकियल ना है। पाकिस्तान जो दुश्मन हिते इस्तेहकाम नथो आणण चाहे। हुकूमत मुआशी हालतूं बेहतर करण लाइ कोशिशूं कर रही है। महंगाई भी सिंगल डिजिट ते अची चुकी है। इहा रोशनी जो करणो है। MQM अगवार मुस्तफ़ा कमाल की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। वफाकी इदारन के तकरारी फैसलन ते सिंध खदशा ज़ाहिर करे छॾिया। CDWP पारा चोलिस्तान कैनाल मंसूबे की मंजूरी ॾियण वारे फैसले के सिंध हुकूमत रद्द करे छॾियो। आपाशी खाते के वज़ीर जाम खान शोरे पारा वफाक आरो सख्त एहतजाज जो फैसलो संदस चवड़ा है तो सिंध के एतराज़न बावजूद CDWP चोलिस्तान कैनाल जो मंसूबो हतमी मंजूरी लाइ एक्निक मोकिलियो। चोलिस्तान कैनाल मंसूबे वारो मामलो CCI में हुजण बावजूद CDWP मंजूर कयो। फैसलो सिंध के मुफादन के नुकसान पहुंचाइण के बराबर है। सिंध पहिरियां ही पानी की खोट जो शिकार है। इन मंसूबे सां सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सूबाई तरक्याती प्रोग्राम के हवाले सां खातन के हिदायतूं। नए साल 2025-26 के तरक्याती प्रोग्राम लाइ नवंबर का तजवीज़ों PND के मोकलण की हिदायत वडे वज़ीर जो चवड़ा है तो ADP 26-25 गुरबत के खात्मे सनती ज़रई और तालीमी तरक्की ते बदल होंदो। नए PSDP में मुख्तलिफ सूबन की तरजीहन की बुनियाद ते खाता पंहिंजूं तजवीज़ूं पेश कन। हुकूमत जारी तरक्याती स्कीमुन के मुकम्मल करण लाइ 80% फंड मुख्तस कंदी। नए साल में ज़राअत और सनती तरक्की लाइ बेहतरीन स्कीमूं मंजूरी लाइ मोकिली वञनि। नंढन ॻोठन और ज़रई इलाइक़न के शहरन सां ॻंढण लाइ रोडन जूं स्कीमूं तजवीज़ कयूं वञनि। नए साल में औरतुन और ॿारन की सेहत के भी अवलियत ॾिनी वेंदी। मुल्की मैशियत दुरुस्त रस्ते ॾांहुं गामज़न है। चीन की तरक्की दुनिया के लाइ मिसाल है। चीनी IPPs पाकिस्तान में सब खां वॾियूं सीड़पकार आहिनि। चीन जी पाकिस्तान में तवनाई शोबे में सीड़पकारी क़ाबिले तहसीन है। CPEC के ॿिए मरहले की शुरुआत कर रहा आहियूं। चीन पाकिस्तान में CPEC तहत वॾी सीड़पकारी कई। नाले वारे वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद चाइना चैम्बर ऑफ कॉमर्स की तकरीर के खिताब। सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारा चीन के अगूड़े नायब वज़ीर आज़म वोबांगो के लाड़ाड़े ते दुख और अफ़सोस जो इज़हार। सदर जो चवड़ा है तो अगूड़ो चीनी नायब वज़ीर आज़म पाकिस्तान जो मुखलिस दोस्त हो। वोबांग पाक चीन लाॻापा मज़बूत बनाइण में वाखाण जोगो किरदार अदा कयो।
पाकिस्तानी अवाम जो हमदर्दियों ऐं दुआऊं चीनी अवाम हुकूमत ऐं सोगवार ख़ानदान सां गॾु आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वो बांगो कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जो अॻुवाड़ ऐं पाकिस्तान जो सचो दोस्त हो। हुन ॿितरफ़ो सरकार खे मज़बूत बणाइण में किरदारु अदा कयो। बलोचिस्तान के ज़िले कच्छी में CTD जी कार्रवाई दौरान कलदम TTP जा 3 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। CTD पुलिस दो पासे पुल वारे इलाइक़े में दहशतगर्दन की मौजूदगी के गुझे इतला ते कार्रवाई कई। फोर्सिस दहशतगर्दन के शकी ठिकाणन ते नाकाबंदी कई तो हुनन फायरिंग शुरू करे ॾिनी। SSP मूजिब सिक्योरिटी फोर्सिस जवाबी फायरिंग कई ऐं 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्द इलाइक़े में हमले की रिथाबंदी करे रहा हुआ। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इंग्लैंड खिलाफ 2 टेस्ट मैचेस लाए 16 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। इंग्लैंड खिलाफ टेस्ट सीरीज के रहियल 2 मैचेस लाए बाबर आजम, शाहिन आफरीदी ऐं नसीम शाह के ड्रॉप करे 9 रांदीगरन के स्क्वाड जो हिस्सो बढ़ाए वियो। इब्रार अहमद बुखार में मुब्तला हुजण सबब स्क्वाड जो हिस्सो न हूंदो। क़ौमी टीम के स्क्वाड में शान मसूद, सऊद शकील, आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला, कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिजवान, नोमान अली, साइम अयूब, साजिद खान, सलमान अली आगा, जाहिद महमूद शामिल।